हाणे आउं गुज़ारिश कंदुसि ॿिए पंहिंजे मुक़रर डॉक्टर एहसान दानिश के, जंहिंजे पेपर जो उनवान आहे मादरी ॿोलियुनि जी बका जो सवाल, जदीद दौर जूं तक़ाज़ाऊं ऐं सिंधी ॿोली। डॉक्टर एहसान दानिश बग़ैर कंहिं तारुफ़ जे मोहताज आहे कोन। साईं, गुज़िरियल सेशन जेको हिकु डिघो सेशन थियो उन खां पोइ ही सेशन, ऐं मां सम्झां थो त वाक़ई बि अमर फयाज़ जी गुफ़्तगू खां पोइ माहौल काफ़ी बहितर थियो आहे, छो त अमर फयाज़ वटि वाक़ई इहो ॾांव आहे त हू मज़ेदार ॻाल्हियूं कंदो आहे ऐं तव्हांजे चपनि ते मुर्कूं आणे छॾींदो आहे। अमर फयाज़ पंहिंजी हिन गुफ़्तगू में हक़ीक़त में असांखे हरारी जा 21 सबक़ ॿुधाया त आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी कहिड़ी अहमियत आहे, उन जे हवाले सां ख़ासि ॻाल्हियूं कयूं। पर हिकिड़ी ॻाल्हि मां इन में रुॻो एड कंदे पंहिंजे मकाले ॾांहुं ईंदुसि। मुंहिंजो मकालो थी सघे थो, बल्कि काफ़ी हद ताईं मूंखे पक आहे त अमर फयाज़ जी गुफ़्तगू वांगुरु दिलचस्प त न हूंदो, पर उन में कुझु फैक्ट्स आहिनि, उन में के ॻाल्हियूं आहिनि जेके अव्हां ताईं ज़रूरु पहुचंदियूं। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं असांखे मथे घुरायो वियो त उन वक़्तु ई मां पंहिंजे मकाले खे मुख़्तसिर करणु शुरू कयो त जीअं घटि खां घटि टाइम में आउं पंहिंजी ॻाल्हि रखी सघां। हीउ इख़्तिसार जो बि इख़्तिसार हूंदो, बाक़ी मुंहिंजो मकालो तमामु तवील आहे। हिकिड़ी ॻाल्हि जेका मां एड करणु चाहियां पियो उन आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे हवाले सां, त अॻे जेके आहिनि उहे पोईं सदीअ में असांजे पुठियां जासूस हूंदा हुआ माण्हुनि जी शक्ल में, पर अॼुकल्ह हिन सदीअ में जॾहिं असां मसनूई ज़हानत जी ॻाल्हि कयूं था, उन वक़्तु असांजे खीसनि में असांजूं मोबाइलियूं ऐं ॿिया डिवाइसिस जेके आहिनि असांजा बहितरीनु जासूस आहिनि। तव्हां कॾहिं महसूसु कजो त जॾहिं असां सोशल मीडिया यूज़ कंदा आहियूं या ॿिया जे मुख़्तलिफ़ ज़रिया, त कॾहिं कॾहिं असां जंहिं मौज़ूअ ते ॻाल्हाईंदा आहियूं उन ई मौज़ूअ जे मुतलिक़ तव्हांखे जॾहिं तव्हां पंहिंजी मोबाइल ऑन कंदा आहियो, ट्विटर ते वेंदा आहियो, फेसबुक ते वेंदा आहियो या ॿी कंहिं जॻह ते, त उन सां लाॻापियल का न का ॻाल्हि तव्हां सां शेयर कई वेंदी आहे। त असांजा जासूस असां सां गॾु आहिनि, इन जे करे ज़हानत जेका आहे उहा मसनूइयत में जॾहिं हली वई आहे त वाक़ई मशीन जी उते तमामु वॾी अहमियत थी वई आहे। मुंहिंजे हिन मकाले जो उनवान डॉक्टर फयाज़ ॿुधाए चुको आहे तव्हांखे, मादरी ॿोलियुनि जे बका जो सवाल, जदीद दौर जूं घुरिजूं ऐं सिंधी ॿोली। ॿोली आहे जेका इंसान खे ॿिनि जानदारनि खां मुख़्तलिफ़ ऐं मुनफ़रिद बणाए थी ऐं खेसि हैवान नातिक जो दर्जो ॾिए थी। ॿोली रुॻो इज़हार जे तरीक़े जो नालो न आहे, ॿोली त हिकु अहिड़ी ताक़त आहे जा पंहिंजे ॻाल्हाईंदड़नि जे ख़्यालनि खे ज़ाब्ते हेठि रखे थी ऐं उन्हनि लाइ स्वाभाविक तरीक़ा मुहैया करे थी त जीअं उहे पंहिंजनि ख़्यालनि खे सिलसिलेवार ऐं तरतीब सां बयानु करे सघनि। कंहिं बि ॿोलीअ जो जनम जी जाइ समाज आहे, छो त ॿोलीअ जो ठाहींदड़ को हिकु फ़र्द, को आलिम, उस्ताद या ॾाहो नथो थी सघे। ॿोलियूं पंहिंजे फितरी इर्तिक़ा सां अॻिते वधंदियूं आहिनि, जंहिंमें समाज जो वॾो अहम किरदारु हूंदो आहे ऐं ॿोलियुनि जे बका जी जंग में समाज जो वॾो हथु हूंदो आहे। कंहिं बि समाज जी तहज़ीब ऐं सकाफ़त उन समाज जे ॿोलीअ जी ओसर में बुनियादी किरदारु अदा कंदी आहे। डॉक्टर अलाहदाद बोहे लिखियो आहे त ॿोली पंहिंजे समाज जे सभिनी माण्हुनि, सोशल ग्रुप्स जे मन यानी माइंड ऐं ज़हन यानी थिंकिंग जी उहा तहरीक आहे जेका पाण सदा जवान ऐं सरगर्म रहे थी ऐं पंहिंजे समाज जे ज़हनी तहरीक खे क़ाइमु रखे थी। इहो ई सबबु आहे जो चीन जी दीवार खां चीन जी ॿोली बरतर आहे। ॿोलियुनि जे मिटजण ऐं मरण पुठियां कई सबब आहिनि, पर सभ खां वॾो सबबु उन ॿोलीअ जे ॻाल्हाईंदड़नि जो उन ॿोलीअ खे छॾे ॾियणु आहे। तंहिं करे इहा ॻाल्हि वाज़े आहे त मादरी ॿोलियुनि जे बका जो सवाल उन्हनि ॿोलियुनि जे ॻाल्हाईंदड़नि सां मशरूत आहे। जेकॾहिं कंहिं समाज में मादरी ज़ुबान खे हिकु नस्ल खां ॿिए नस्ल ताईं मुंतक़िल न कबो त उन ज़ुबान जो आहिस्ते आहिस्ते साहु घुटिबो वेंदो ऐं नेठि उहा सिफ़े हस्तीअ तां मिटिजी वेंदी। हक़ीक़त में मादरी ॿोलियुनि जा ॻाल्हाईंदड़ उन्हनि जी ऑक्सीजन आहिनि, इन करे उन्हनि जी ज़िंदगीअ लाइ उन्हनि जे ॻाल्हाईंदड़नि जो हुजणु लाज़मी आहे।
मथियनि अंगनि अखरनि मुताबिक़ मूं कुझु अंग अखर ॾिना त हिन वक़्तु दुनिया जे अंदरि कहिड़ियूं ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं, कहिड़ियूं मरी रहियूं आहिनि, इन वक़्तु छा सूरत हाल आहे, उन रेफरेंस सां कुझु ॻाल्हियूं हुयूं, पर आउं उन्हनि खे बि छॾियां थो। हिन वक़्तु सॼी दुनिया टेक्नोलॉजीअ में तरक़ी करे हथरादू ज़हानत आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी शक्ल अख़्तियार करे साइबर एज में पहुची चुकी आहे ऐं रोबोट टेक्नोलॉजी तरक़ी करे रही आहे। उन सॼी सूरत हाल में मादरी ॿोलियूं हिकु ॿिवाटे ते मौजूदु आहिनि। टेक्नोलॉजीअ जी तरक़ी किथे उन्हनि जी ओसर खे मुतासिर करे रही आहे त किथे उन्हनि जी वाद वीज में मददगार बि आहे। असां जहिड़ा टी दुनिया जा मुल्क टेक्नोलॉजीअ जी तरक़ीअ जो समर्थ हासिल कंदा आहिनि, पर पाण उन में भाङे भाईवार न थींदा आहिनि। उन जो मिसाल मोबाइल, कंप्यूटर, डेस्कटॉप, लैपटॉप, स्मार्टफोन, स्मार्ट ऐनक, टैबलेट वग़ैरह आहिनि। उनखां अलावा हिन सदीअ जो वॾो साइंसी मौजूदो इंटरनेट आहे। उन्हनि समूरनि डिवाइसिस तोड़े नेट जो असां जहिड़नि मुल्कनि में घणो तणो हिकु रुखो इस्तेमालु थींदो आहे। अॼु जॾहिं दुनिया कंप्यूटर ऐं इंटरनेट जी मदद सां ज़िंदगी आसान बणाए चुकी आहे, तॾहिं बि असां वटि घणो तणो कंप्यूटर खे हिकु जदीद टाइपराइटर तौरु ई कतब आंदो पियो वञे, जंहिंजो घणे में घणो इस्तेमालु अख़बारुनि, रिसालनि, किताबनि जी कंपोज़िंग या कुझु क़दुरु मालियाती ऐं कारोबारी इस्तेमाल जी हद ताईं आहे। जेकी नौजवान कंप्यूटर साइंस में डिग्रियूं वठी अचनि था, उहे बेशक जदीद टेक्नोलॉजी जी अहमियत खां वाक़िफ़ आहिनि ऐं खेनि कंप्यूटर जी हक़ीक़ी इस्तेमाल जो पतो आहे, पर वेब डिज़ाइनिंग, ग्राफिक्स ऐं कुझु मख़सूस प्रोग्रामिंग खां सवाइ उहे बि अक्सर लताड़ियल रस्तनि ते ई सफ़र कनि था ऐं पंहिंजी ॿोलीअ जे वाद विज में टेक्नोलॉजीअ जे इस्तेमाल जो खेनि मिड़ई घटि ई ख़्यालु ईंदो आहे। जॾहिं त कंप्यूटर ॼाणींदड़ नौजवान ॿोली जी तरक़ी ऐं मादरी ॿोलियुनि जे बचाव लाइ जदीद टेक्नोलॉजी खे बहितर नमूने इस्तेमालु करे सघनि था। मजमूई तौर ते ॾिसंदासीं त असां ईंदड़ दौर जे चैलेंजिस खां घणो करे बेख़बर आहियूं। दुनिया में त हथ सां थींदड़ कमनि जी जाइ कंप्यूटर रोबोट्स वालारे वरिती आहे। न रुगो इहो, पर निगरानी जहिड़ा कम पिणु कंप्यूटर डिवाइसिस वसीले मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे सॉफ्टवेयर जी मदद सां पाण मुरादो थी रहिया आहिनि। उनजो ख़ासि तौर ते तफ़सील सां छो त बयानु कयो आहे अमर फयाज़, इन करे मां उनजे वधीक तफ़सील में नथो वञा। तव्हांखे त उहो रोबोट बि ॾेखारियो जेको औरत जे शक्ल में उन्हनि ठाहियो आहे, जंहिं वटि जेके आहिनि तासरात बि आहिनि, इमोशन्स बि आहिनि, उहो खिले बि थी, रोए बि थी ऐं उनजे चहिरे जा तासरात महसूसु थियनि था। इन ॻाल्हि में को शक नाहे त सिंधी ॿोली नंढे खंड जी शाहूकार अदबी ॿोलियुनि मां हिकु आहे ऐं उनजी वसी लुग़त ऐं मंझसि मौजूदु अदबी ज़ख़ीरो शानदार आहे ऐं उनजी हैसियत ख़िते जे ॿियनि ॿोलियुनि खां घणी मथां ई आहे। पर जेकॾहिं हलंदड़ ऐं ईंदड़ वक़्त में उनजी मुनासिब परगोर न लधी वई त उहा बि उन्हनि ख़तरनि जे वर चढ़ी सघे थी, जिन जो असां मथे तफ़सील सां उनजो आउं ज़िक्र करे चुको आहियां त दुनिया जे अंदरि ॿोलियुनि खे ख़तरा कहिड़ा आहिनि, अंदरूनी ऐं बैरूनी ख़तरा कहिड़ा आहिनि, उन हवाले सां ई ॻाल्हि हुई। जंहिं सदीअ में असां जीअरा आहियूं उन में इंफॉर्मेशन ऐं टेक्नोलॉजी जी तमामु वॾी अहमियत आहे। सॼी दुनिया जदीद टेक्नोलॉजी वसीले तरक़ी जूं मंज़िलूं तय कंदी वञे थी। अहिड़ी सूरत हाल में मादरी ॿोलियुनि खे बि उन टेक्नोलॉजी जी तरक़ी सां हमक़दम थी हलण जी घुर्ज आहे। अॼु जॾहिं असां कंप्यूटर ऐं इंटरनेट जी अहमियत खे ॼाणे चुका आहियूं ऐं मुख़्तलिफ़ ॿोलियूं कंप्यूटर जूं ॿोलियूं बणिजी चुकियूं आहिनि, उते उहे ॿोलियूं जेकी अञा कीबोर्ड ते न आयूं आहिनि ऐं यूनिकोड में रजिस्टर्ड न थियूं आहिनि, से नए अॾजंदड़ आलमगीर समाज वारी ड्रोड़ में पोइते ऐं बिना पोइते रहिजी सघनि थियूं। उहे ॿोलियूं जिन जी लिसानियाती साख़्त मज़बूत ऐं हाणोके दौर जे ज़रूरतुनि, ज़रियनि ऐं टेक्नोलॉजी जे घुर्जुनि मुताबिक़ जदीद हूंदी, सही ॿोलियूं हिन नए जुड़ंदड़ समाज में मुकमल कामयाब हुजण सां गॾोगॾु ज़िंदा बि रहंदियूं। छाकाणि त नओं आलमगीर समाज जंहिंजो बुनियादु टेक्नोलॉजी ते आहे, तमामु घणो तेज़ ऐं जदीद आहे, जंहिंमें समाजी साख़्त जा नवां ऐं जदीद तरीक़ा ऐं नज़रिया इस्तेमालु कया पिया वञनि। आख़िरी ॻाल्हि, विकीटंग्स हिकु आलमी
गैर हुकूमती तंज़ीम आहे जंहिं दुनिया जे 400 खां मथे ॿोलियुनि सां गॾु सिंधी ॿोलीअ खे बि पंहिंजी आलमी डेटाबेस में महफ़ूज़ करे छॾियो आहे। गूगल अर्थ पिणु उन हवाले सां सिंधी ॿोली जे सक़ाफ़ती रंगनि खे महफ़ूज़ करणु चाहे पई। यूनिवर्सल डिपेंडेंसी ऐं यूनिवर्सल ग्रामर लाइ बि सिंधी ॿोली चूंडी वई आहे जंहिं ते कमु जारी आहे। इहा ॻाल्हि सिंधी ॿोलीअ जी अहमियत ऐं उन ते थींदड़ कम खे ज़ाहिर करे पई। उन सां सिंधी ॿोली आलमगीर इंसानी ॿोलियुनि जे सथ में शामिल थी चुकी आहे जेका ख़ुदकार निज़ाम जे ज़रिए दुनिया जे समूरी टेक्नोलॉजीअ जो पाण ई हिसो थी वेंदी ऐं उन जी दुनिया जे मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में तर्जुमेकारी बि ख़ुदकार निज़ाम तहत थी वेंदी। अहिड़ी तरह हथरादू ॾाहप ऐं टेक्नोलॉजीअ जे मुख़्तलिफ़ औज़ारनि ज़रिए ख़ुदकार या ऑटोमेटिक तरीक़े सां इस्तेमाल थींदी रहंदी, जंहिंजो मतिलबु थियो त रोबोट ऐं ॿिया टेक्नोलॉजी जा औज़ार पाण ई सिंधी ॿोलीअ खे सम्झंदा ऐं ॻाल्हाईंदा। असांजी कोशिशुनि ऐं महिनतुनि विकीटंग्स, गूगल अर्थ ऐं यूनिवर्सल डिपेंडेंसी ऐं काइनाती या आलमगीर ग्रामर लाइ रस्ता ऐं आसानियूं पैदा कयूं आहिनि जिन तहत हू सिंधी ॿोलीअ खे आलमगीर ॿोली बणाए रहिया आहिनि। जदीद टेक्नोलॉजीअ जे वधंदड़ रफ़्तार में सिंधी ॿोलीअ जी सूरत हाल खे साम्हूं रखंदे असां चई सघूं था त असांजी ॿोली डिजिटलाइज़ेशन ऐं मशीनी दौर में अनेक चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ तयारु आहे। शर्त इहो आहे त सिंधी ॿोलीअ जी न रुगो सूबाई सतह ते पर वफ़ाक़ी सतह ते पिणु सरकारी सरपरस्ती कई वञे, उनखे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे ऐं टेक्नोलॉजी जे जदीद ज़रियनि सां हम आहंग करण लाइ सिंधी ॿोलीअ ते कमु कंदड़ इदारनि खे मज़बूत ऐं फ़ाल कयो वञे। थैंक यू वेरी मच।